अवामी न्यूज़ जे ख़बरनि जो सिलसिलो जारी आहे। कि कंडियारो में ख़बर ॾींदा तो कंडियारो शहर के शाह लतीफ़ कॉलोनी जो रवासी चंकी ड्राइवर 27 सालनि जो अब्दुल समद शाह घरवारनि खां नाराज़ थी कंडियारो भरसा गुजरंदड़ रोडी केनाल रेगुलेटर में टिपो ॾेई ख़ुदकुशी करे छॾी। इतला मिनट ते पुलिस ऐं नौजवान जा वारिस वाक़े वारे हंधि पहुता। पुलिस जो चवणु आहे त नौजवान जे वालिद सैयद शहजादो शाह पुलिस खे इतला ॾिनो आहे त संदसि पुट घर में पर्ची लिखी ॾेई वियो हो। पर्ची में लिखल हो त हू रोडी केनाल में ख़ुदकुशी करण लाइ वञी रहियो आहे। पुलिस जो चवणु आहे त वाक़े वारे हंधि रिक्शा पिणु बीठल आहे। नौजवान जी वाक़े वारे हंधि चप्पल भी मिली है। वधीक पुलिस मामले की जांच करे रही है। अवामी न्यूज़ जे ख़बरनि जो सिलसिलो जारी आहे। कि कंडियारो में ख़बर ॾींदा तो कंडियारो शहर के शाह लतीफ़ कॉलोनी जो रवासी चंकी ड्राइवर 27 सालनि जो अब्दुल समद शाह घरवारनि खां नाराज़ थी कंडियारो भरसा गुजरंदड़ रोडी केनाल रेगुलेटर में टिपो ॾेई ख़ुदकुशी करे छॾी। इतला मिनट ते पुलिस ऐं नौजवान जा वारिस वाक़े वारे हंधि पहुता। पुलिस जो चवणु आहे त नौजवान जे वालिद सैयद शहजादो शाह पुलिस खे इतला ॾिनो आहे त संदसि पुट घर में पर्ची लिखी ॾेई वियो हो। पर्ची में लिखल हो त हू रोडी केनाल में ख़ुदकुशी करण लाइ वञी रहियो आहे। पुलिस जो चवणु आहे त वाक़े वारे हंधि रिक्शा पिणु बीठल आहे। नौजवान जी वाक़े वारे हंधि चप्पल भी मिली है। वधीक पुलिस मामले की जांच करे रही है।